इमरान खान की गिरफ़्तारी के हवाले से इस्लामाबाद हाई कोर्ट तरफा महफूज़ कल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। इमरान खान की गिरफ़्तारी कानूनी करार ॾिनी वई आहे। अवां खे अहम ख़बर पे नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट महफूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इस्लामाबाद मां इहा ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामाबाद हाई कोर्ट महफूज़ कल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान की गिरफ़्तारी कानूनी करार ॾिनी वई आहे। PTI चेयरमैन इमरान खान के अदालती अहाते में गिरफ़्तार किया वियो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान की गिरफ़्तारी कानूनी करार ॾेई छॾी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान की गिरफ़्तारी कानूनी करार ॾेई छॾी आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट कुछ देर अॻु फ़ैसिलो महफूज़ कयो हो ऐं फ़ैसिलो ॿुधाए वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान की गिरफ़्तारी कानूनी करार ॾेई छॾी आहे। क्या आगाह के नाज़रीन, PTI चेयरमैन इमरान खान के इस्लामाबाद हाई कोर्ट के अहाते में गिरफ़्तार किया वियो हो। वहाँ की ख़बर पे नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट कुछ देर ॿुधणी हलाई, उन खां पोइ फ़ैसिलो महफूज़ कयो हो। फ़ैसिलो जेको आहे हाणे ॿुधाए वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान की गिरफ़्तारी कानूनी करार ॾेई छॾी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान की गिरफ़्तारी कानूनी करार ॾेई छॾी आहे। अवां खे ख़बर पे नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट मुख़्तसर ॿुधणी बाद फ़ैसिलो महफूज़ कयो हो। अवां खे आगाह कयो पिया नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट PTI चेयरमैन इमरान खान की गिरफ़्तारी कानूनी करार ॾेई छॾी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट मुख़्तसर ॿुधणी बाद फ़ैसिलो महफूज़ करे छॾियो हो। इस्लामाबाद हाई कोर्ट IG इस्लामाबाद के तलब कियो, जंहिंखां पोइ IG इस्लामाबाद इहो जवाब ॾिनो त इमरान खान के नैब तरफ़ां गिरफ़्तार कियो वियो आहे। अलकादिर ट्रस्ट केस में नैब तरफ़ां गिरफ़्तारी जी पधिराई जेका आहे उहा जारी कई वई, जंहिंखां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट फ़ैसिलो जेको आहे उहो महफूज़ कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट जेको आहे उहो फ़ैसिलो महफूज़ कयो हो ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट हाणे फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट तरफ़ां इमरान खान की गिरफ़्तारी कानूनी करार ॾिनी वई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान की गिरफ़्तारी कानून के मुताबिक करार ॾेई छॾी आहे। अवां खे आगाह कयो पिया नाज़रीन, जस्टिस आमिर फारूक तरफ़ां फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अवां खे ख़बर ॾियो पिया नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट के अहाते में PTI चेयरमैन इमरान खान के नैब तरफ़ां गिरफ़्तार किया वियो हो, जंहिंखां पोइ इस्लामाबाद हाई कोर्ट IG इस्लामाबाद के तलब कयो हो, नैब चेयरमैन के तलब कयो हो। इन हवाले से अवां खे आगाह कयो त इस्लामाबाद हाई कोर्ट इमरान खान की गिरफ़्तारी कानूनी करार ॾेई छॾी आहे। तफ़सील मालूम कयूं था ज़ुल्फ़कार गुरमानी खां। ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि वधीक? जी ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, इस्लामाबाद हाई कोर्ट महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। इमरान खान की गिरफ़्तारी के इस्लामाबाद हाई कोर्ट पंहिंजे महफूज़ कयल फ़ैसिले में कानूनी करार ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस आमिर फारूक पारां ही फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। मुख़्तसिर फ़ैसिलो हींअर ॿुधायो वियो आहे। तहरीरी फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो, जॾहिं त रजिस्ट्रार हाई कोर्ट FIR दर्ज कराइण जो हुकुम बि रजिस्ट्रार हाई कोर्ट के ॾिनो वियो आहे। सेक्रेटरी दाख़िला ऐं IG इस्लामाबाद ते तौहीन अदालत जा जेके नोटिस आहिनि उहे बि जारी किया विया आहिनि। फ़ैसिले में इहो चयो आहे त सेक्रेटरी दाख़िला ऐं IG ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई थींदी। हींअर मुख़्तसिर फ़ैसिलो इहो ॿुधायो वियो आहे त इमरान खान जी जेका गिरफ़्तारी आहे उहा कानून मुताबिक़ आहे। सेक्रेटरी दाख़िला ऐं IG ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई थींदी। तौहीन अदालत जा नोटिस बि IG ऐं सेक्रेटरी दाख़िला के जारी किया विया आहिनि, जॾहिं त रजिस्ट्रार के इहो बि चयो आहे त हिन सॼे मामले जी जेका तहक़ीक़ात आहे उहा बि कई वञे। इमरान खान जी जेका गिरफ़्तारी आहे उनखे इस्लामाबाद हाई कोर्ट कानूनी करार ॾेई छॾियो आहे। महफूज़ थियल फ़ैसिलो हींअर इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस ॿुधाए छॾियो आहे। जी, वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार अपडेट करण जे लाइ। जस्टिस